मुضल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मद व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उतल मा ऊहिय इलैका मिनल किताब व अक़िमिस सलाह इन्नस सलाता तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन वला तुजादिलू अहलल किताब इल्ला बिल्लती हिय अहसन इल्लल्लज़ीना ज़लमू मिनहुम वक़ूलू आमन्ना बिल्लज़ी उन्ज़िल इलैना व उन्ज़िल इलैना व उन्ज़िल इलैकुम व इलाहुना व इलाहुकुम वाहिद व नहनु लहू मुस्लिमून। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यदु वुलदे आदम यौमल क़ियामत वला फ़ख़्र। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहया सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी कान मइय फिल जन्नह औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दिल जे मुहब्बत सां दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना हबीबना व हबीबिका मुहम्मद मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। खालिक़ कायनात जा बेशुमार एहसान जंहिं असांखे अज़ीम शान कुरान मुक़द्दस जे वाइद में शरीक थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। सब चओ अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह साईं जे मेहरबानी सां अवां असां मोमिन मुसलमान आहियूं। इस्लाम जहिड़ी अज़ीम नेमत अल्लाह साईं असांखे नसीब कई आहे ऐं इस्लाम जे मञण वारे खे मोमिन चइबो। जेको माण्हू इस्लाम खे मञे वो मोमिन। ऐं इस्लाम अल्लाह पाक जो मोकिलियल हिकिड़ो अहिड़ो कानून आहे जेको इनखे मञींदो ऐं इन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो वो हमेशह लाइ कामयाब थींदो। हमेशह जी कामयाबी अल्लाह इस्लाम में रखी आहे ऐं इस्लाम हिन क़ुरान में। इस्लाम हिन क़ुरान में। पूरी कायनात में केतिरा ई दीन आहिनि। उन्हनि दीननि में इबादत आहिनि, उन्हनि दीननि में सखावत आहे, ख़ल्क़ जी ख़िदमत आहे, सच जो हुकुम आहे, कूड़ खां मनो आहे। उन्हनि दीननि में भी गरीब जी ख़िदमत कई वेंदी आहे, मुंझल जी मदद कई वेंदी आहे। ऐं इस्लाम में भी इबादत आहिनि, सखावत आहे, ख़ल्क़ जी ख़िदमत जो हुकुम आहे, मुंझल जे मदद जो हुकुम आहे।
परेशान हाल के कम में जो वतावनु अलल बिर्र व तक़वा चंगन कमन में हिक ॿिए जी मदद कयो इन जो हुकुम आहे। एतरे क़दर जो बीमार को माण्हू पुछण वञे तॾहिं बि अल्लाह इन वञण पुछण वञण वारे खे बि अल्लाह सवाब अता फरमाए। पर फरमाए इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, भली केतरा भी दीन हुजन उनमें इबादत हुजे पर अल्लाह के जेको पसंद दीन आ वो इस्लाम। अल्लाह के जेको पसंद दीन आ वो इस्लाम। वमन यब्तगि गैरल इस्लाम दीना, जेको शख्स इस्लाम के छॾे कंहिं ॿिए दीन खे वठे भली उहो उन ॿिए दीन जे मुताबिक़ केॾी भी इबादत करे, छो त हर दीन में इबादत आहे, केॾी भी सखावत करे, केॾी भी ख़ल्क़ जी ख़िदमत करे, फरमाया फलन युक़बल मिन्हु, अल्लाह उन जी कबूल ही न कंदो, न कबूल ही न थो। इस्लाम के मने इस्लाम ते हले पो इबादत करे त इबादत कबूल, सखावत करे त सखावत कबूल। छाजे करे ॿिया जेके दीन आहिनि या त माण्हुनि हथ सां ठाहिया आहिनि, पाण ॿ टे माण्हू गॾिजी मोतबर वेही सलाह कयूं त कहिड़ियूं ॻाल्हियूं माण्हुनि खे चइजनि त सवाब अथव, जीअं मुआशिरो सही हले, कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं हीअं कंदव त सवाब थींदो, हीअं कंदव गुनाह थींदो। उहो दीन बणिजी वियो, रवाज बणिजी वियो, दीन बणिजी वियो। हाणे उहो उन्हनि वटि दीन आहे। या त अल्लाह त मोकिलियो हुयो उहो दीन पर बंदि करे छॾे। जीअं असांजे मुल्क में 5 रुपए जो नोट हलंदो हाणे हले छो गवर्नमेंट बंद कयो, खराब न थी वियो, बंद के बस ॿियूं शरीयतूं अल्लाह नाज़िल कयूं, ईसवी मूसवी दाऊदी शरीयत अल्लाह बंद कयूं, हाणे मोहम्मदी शरीयत क़यामत ताईं अल्लाह ॿियूं बंद कयूं, हाणे उहे अल्लाह वटि न हलंदियूं, अल्लाह बंद वमन यब्तगि गैरल इस्लाम दीना, हाणे के ॿिए दीन ते रही ऐं इबादत करे फलन युक़बल मिन्हु, हुनजी उहा ॿिए दीन ते हलियल इबादत कयल इबादत क़बूल न कई वेंदी। वहुव फिल आखिरत मिनल खासिरीन, ऐं ये माण्हू आखिरत में वॾे नुक़सान वारा थी वेंदा। जने इस्लाम जो समझण, इस्लाम जो मञण एडो कीमती आहे जो जेको इस्लाम के समझे, इस्लाम के मञे, उन जे मुताबिक जिंदगी गुजारे, वो हमेशा लाए कामयाब थी वने। फरमाया कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह, मुझे महबूब ऐलान कर जे कने तवां अल्लाह सा मोहब्बत करण चाहो था त मां मोहम्मद जी ताबेदारी युहब्बुकुमुल्लाह, जेको मां मोहम्मद जी ताबेदारी कंदो, इताअत कंदो, फरमा बरदारी कंदो, अल्लाह उन सां मोहब्बत कंदो। व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं अल्लाह तव्हांजा गुनाह माफ़ कंदो। अल्लाह जे महबूब नबी जी ताबेदारी अल्लाह जे मोहब्बत जो सबब आहे, मुस्तफा जी गुलामी गुनाहनि जे बख्शिश जो सबब आहे। सोने मुस्तफा जी ताबेदारी जन्नत जो रस्तो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीको हमेशा जे कामयाबी जो तरीको आ। इन करे तव्हां खे असां खे इन शे जी जरूरत जरूर आहे त असां इस्लाम जंहिंखे मञूं था उन खे समझी करे मञूं, जंहिं इस्लाम ते असां हलण जी दावा कयूं था उन खे समझी करे हलूं ऐं उन ते समझी करे अमल कंदासीं। इन में अल्लाह हमेशा जी कामयाबी रखी आ। इन ते ला ही जलसा, ही वाइज़, ही नसीहतूं, ही मेहनतूं हर जुमे
हिते बुजुर्गान दीन हर मस्जिद में माण्हुनि खे वाइज़ करे ॿुधाईंदा आहिनि, क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, माण्हुनि खे घुराए करे उन्हनि जो इकराम कयो वेंदो आहे, उन्हनि खे खाधो पीतो खारायो वेंदो आहे, क़ुरान ॿुधायो वेंदो आहे। इन सॼे प्रोग्राम जो मक़सद छा आहे त असां इस्लाम समझूं ऐं दीन समझूं, उनखे समझी मञूं, वरी उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं त असां हमेशह लाइ कामयाब बणिजी वञूं। असां हिन वक़्तु मोमिन आहियूं, मुस्लमान आहियूं, पर ख़ानदानी मुस्लमान आहियूं। जीअं ख़ानदान खां का शइ मिलंदी आहे उनजी ख़बर तहक़ीक़ न हूंदी आहे, असां ख़ानदान खां इस्लाम त मिलियो आहे पर उनजी हक़ीक़त जी ख़बर न आहे। इस्लाम खे समझणु मुंहिंजी तव्हांजी बल्कि हिक हिक इंसान जी पंहिंजी ज़ाती ज़रूरत आहे। हाणे अचो त ॾिसूं त मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मिली करे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं साईं खे अल्लाह आलमीन जो इमाम बणायो, आलमीन जो रहबर बणायो, आलमीन जो रहनुमा बणायो, जंहिं साईं खे अल्लाह रहमतुल लिल आलमीन बणायो, शफीउल मुज़नबीन बणायो, जंहिं मुस्तफ़ा खे अल्लाह सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन बणायो, जंहिंजे ताबेदारीअ में अल्लाह जी मोहब्बत मिलंदी आहे, जंहिंजे सुन्नत ते अमल करण सां 100 शहीद जो सवाब मिलंदो आहे, जंहिं सोने जे गुलामी करण जे करे गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि, उन आकाए दो जहां सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत खे ॾिसूं, इज़त खे ॾिसूं, शान मान मर्तबत खे ॾिसूं, इन ते थोरो गौर फ़िक्र कंदासीं त असां इन नतीजे ते पहुचंदासीं त मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़ात जो नालो आहे जेको शान में मान में मर्तबत में अज़मत में इज़त में पूरी कायनात खां मथे आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो पूरी कायनात में न थियो आहे, न को थींदो, न ॼाओ आहे, न को ॼमंदो, न को आयो आहे, न को ईंदो। असांजो मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात में बेमिसाल आहे। मुस्तफ़ा साईं सॼी कायनात में बेमिसाल आहे, जेके मञीदा आहिनि हथ मथे कनि। सोणो मुस्तफ़ा कायनात में बेमिसाल आहे। मुस्तफ़ा जहिड़ो दुनिया में ॿियो कोई बि नाहे, न थियो आहे, न को थींदो, न को ॼाओ आहे, न को ॼमंदो, न को आयो आहे, न को ईंदो। असांजो इहो ईमान अक़ीदो आहे, इन ईमान ते रहूं था, इन ईमान ते जीऊं था, इन ईमान ते मरण चाहियूं था, पंहिंजे नए नस्ल खे इहो ईमान सेखारियूं था, ॿियनि खे दावत था ॾियूं। जेको असांजे जमात में अचणु चाहे इहो ईमान रखे त मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात जहिड़ो कायनात में कोई नाहे। मोहम्मद मुस्तफ़ा सॼी कायनात में अज़मत में मथे, इज़्ज़त में मथे, मुस्तफ़ा मर्तबत में मथे, रिसालत में मथे, नबूवत में मथे, इमामत में मथे, अदालत में मथे, सियासत में मथे, सदाकत में मथे, शुजाअत में मथे, सखावत में मथे, अदालत में मथे। मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो कायनात में कोई नाहे। असांजो इहो ईमान आहे, इन ईमान ते असां रहूं था। पोइ असांजे तहक़ीक़ जे मुताबिक़ जेको मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सां कंहिं हिक खे शान में मिलाईंदो, असां वटि उहो मुस्लमान न आहे बल्कि काफ़िर बणिजी पवंदो। हीअ आहे या न आहे? हथ मथे हीअ आहे जेके मञीदा नथ मथे हीअ आहे न? छो त मुस्तफ़ा कायनात में बेमिसाल उन साईं ते अल्लाह इस्लाम नाज़िल कयो। इस्लाम इन क़ुरान में इस्लाम इन क़ुरान। दुनिया में केतिरा ई दीन आहिनि पर उहे इस्लाम न आहे। इस्लाम न आहे। मां चंद ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि, सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे पूरे तवज्जो सां ॿुधो, उहे ॻाल्हियूं यादि करे पंहिंजे दोस्तनि में संगत में आम कयो। इंशाअल्लाह कबो ई। हां साईं इमां पंहिंजो ईमान ॿुधायो। हाणे इन ईमान ते रही करे ॾिसूं त मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह पाक जेको इस्लाम मोकिलियो, वल्लज़ी अंज़ल अलैकल किताब, अल्लाह महबूब ते किताब नाज़िल कयो। इन किताब में इस्लाम आहे। दुनिया में ॿिया बि दीन आहिनि पर उन्हनि वटि क़ुरान नाहे।
कुरान कुरान नहीं इस्लाम आहे न कुरान में इस्लाम आहे न गालायो तो इस्लाम आहे न कुरान में जिन वट कुरान नाहे पूरी दुनिया मिलाई दीन है उन वट इस्लाम आहे गालायो इस्लाम नहीं माना इस्लाम आ कुरान में जाते कुरान आहे उते इस्लाम जै वट कुरान ना है उन वट इस्लाम हिंदू भी बागड़ी ओड सिख यहूदी नसारा केतरा ही आहिन उन्हनि पाण खे इस्लाम वारो चयो भी ना है उहे पाण खे मोमिन भी न चवंदा आहिनि उहे पाण खे मुसलमान भी न चवंदा आहिनि उहे न चवंदा आहिनि असां वटि इस्लाम आहे छो त उन्हनि वटि कुरान कोन्हे कुरान इस्लाम आ कुरान में जाते कुरान आ उते इस्लाम आ कुरान हुजे वरी कुरान के मञे त पोइ मुसलमान आ कुरान हुजे कुरान के मञे त पोइ मोमिन आ जे करे कुरान अथसी न त उन वटि इस्लाम भी जोर सां पर जे करे कुरान हथ में खणे वरी कुरान के मञे न त उन वटि भी इस्लाम नाहे असां वटि अल्हम्दुलिल्लाह कुरान आहे असां वटि इस्लाम आहे अल्लाह से पाजे महबूब के फरमायो उतलमा उहिया इलैक मिनल किताब मुजा महबूब जेको तो ते किताब वही कयो वने इयो पढ़ी मानन के बुधा फज़क्र बिल कुरान मैं यखाफ वईद सोने साईं मानन के कुरान पढ़ी बुधायो कुरान पढ़ी दावत दिनी यतलू अलैहिम आयातिही ई मुजो महबूब अल्लाह जो आयतूं पढ़ी बुधाइंदो आ वयो ज़कीहिम इने कुरान सा मानन के पाक बनाइंदो आ वयो अल्लिमहुल किताब ए उनन के वरी किताबुल्लाह जो बनाइंदो आ वल हिकमत ऐ शरीयत जो आमिल बनाइंदो आ मोहम्मद मुस्तफा जी टूटी ड्यूटी आई तमाम के कुरान पढ़ी बुधाए कुरान सिखारे कुरान समझाए छो तक इस्लाम इन कुरान में आ अल्लाह जे मेहरबानी से असा वट कुरान आहे असा वट इस्लाम आहे असा कुरान के मन्यो था असा सब हथ मथे करे जो असा मोमिन आया मोमिन जिन वट कुरान ना है उन्हनि वट इस्लाम भी जोर सां इस्लाम ना है तो वो मोमिन भी खयो ही न कुरान बस हिकड़े तबके छा कयो हिकड़े तबके ए असां वारो कुरान दुकान तो बाजार में वठी पंहिंजे घर रखे छो मानू के दस असां भी मोमिन इयो कुरान मिले तो न बाजार में हां बा यो वठी घर रखियो इने तर्जुमा भी क्यों ने तफसीर भी क्यों जे मानू समझन त हे भी मोमिन आहिन छो त कुरान अथन त इस्लाम अथन पर या कयो चालाकी कयो चालाकी चालाकी केतरो भी कोई करे नेठ चोरी चोर जी पकड़ भी आ न 29 रात में चवना चोर जी एकड़ी रात महीने में भागे जी भी हुंदी या है न उन्हनि चालाकी कई ही असां वारो कुरान खणी पंहिंजे घर रखियो माण्हू के ॾेखारियूं असां हिन खे मञूं था पर इन सां गॾु वरी ॿिए कुरान जो इंतज़ार था कनि तव्हां को तो पुछां जेको हिन कुरान खे सचो मञीदो उहो ॿिए कुरान जो इंतज़ार कंदो हां साईं तव्हां हिन कुरान खे सचो मञीदा हो न मत मते हिन कुरान खे सचो मञीदा हो ए कुरान जेको मुस्तफा ते अल्लाह नाज़िल कयो उहो इहो ई कुरान आ हर शइ जो इन कुरान में ज़िक्र आ अल्लाह जी तारीफ इन कुरान में अल्लाह जे ताकत जो ज़िक्र इन कुरान में अल्लाह जे तौहीद जो बयान इन कुरान में हलाल हराम जो ज़िक्र इन कुरान में मुस्तफा जे नबूवत जो अज़मत जो इज्जत जो रिसालत जो शान मान मर्तबे जो बयान इन कुरान में खत्म नबूवत जो बयान इन कुरान में हलाल हराम जा मसला इन कुरान में जन्नत जहन्नम जो वाज़िह कयल बयान इन कुरान में ऐ इन कुरान में अल्लाह जे रज़ा जो रस्तो जुदा बुधायो नाराज हुजण जो रस्तो जुदा बुधायो इहो ई कुरान मुस्तफा साईं ते नाज़िल थियो मुस्तफा इहो कुरान उम्मत के पढ़ायो कुरान
जा आलिम बनाया, कुरान जा आमिल बनाया, कुरान उन्हनि जे हवाले करे मुस्तफा अल्लाह दे हलिया विया। इहो ई कुरान अॼु ॾींहं ताईं मौजूद आहे। पूरी दुनिया में तहक़ीक़ करे ॾिसो, पूरी दुनिया जा कुरान परे परे जा मिलाए ॾिसो, ज़ेर ज़बर जो फ़र्क़ न हूंदो। इहो ई कुरान आहे, इन जा हाफ़िज़, इन जा आलिम, इन जा कारी, इन जा मुफ़स्सिर, इन जा आमिल दुनिया में तव्हांखे मिलंदा। इनखे यादि करण वारे खे हाफ़िज़ चइबो आहे, क़िराअत वारे खे कारी चइबो आहे, इन जे हक़ीक़त खे सम्झण वारे खे आलिम चइबो आहे, इन ते अमल करण वारे खे आमिल चइबो आहे। इनखे पढ़ी वली थिया, बुज़ुर्ग थिया, इनखे पढ़ी पीराने पीर बणिया, इनखे पढ़ी करे साहब अहल बैत इज्जत तक़्वत वारा थिया, इनखे पढ़ी करे साहब अहल बैत जा गुलाम मंज़िल ते पहुची विया। पूरी दुनिया में केतिरी दरगाहूं आहिनि, उन्हनि जो तालुक इन कुरान सां आहे। इन कुरान में हर शइ जो बयान आहे, का शइ पोइते न छॾी वई आहे। ला यातीहिल बातिल मिन बैनि यदैहि वला मिन ख़ल्फ़ी, हिन जे अॻियों पोयों बातिल अची नथो सघे। इहो ई कुरान दुनिया में हले थो अॼु ॾींहं ताईं। पूरी दुनिया में इहो ई कुरान आहे जेको हिन कुरान खे सचो मञीदो आहे, उहो ॿिए कुरान जो इंतज़ार कंदो आहे, करे सघे थो। हाँ बा नथो करे सघे। जेकॾहिं हे कुरान घर में रखी वरी ॿिए कुरान जो इंतज़ार करे, इहो हिन कुरान खे सचो मञे थो। हाँ बा पोइ माना ॾेखारण लाइ रखियो अथई। तव्हांखे ख़बर आहे अलाए न, साल अॻु में वॾी मजलिस में, वॾी मजलिस वॾी स्टेज ते इको साउंड लॻा पिया, लाउड लॻा पिया। हिकिड़े ॻाल्हि खोले छॾी, टी रात भागे जी आई, चोर जी चोरी थी पकड़जे, हाणे पाण न झले सघे। ॻाल्हि करे करे ॿियूं ॻाल्हियूं करे करे हा हा असांखे क़ुरान लधो आहे। तव्हां वॾनि मोबाइलनि वारनि किन त ॾिठो हूंदो, ॾिठो जंहिं ॾिठो हथ मथे ॾिठो एतिरनि वॾनि मोबाइलनि में अची वियो। असांखे क़ुरान लधो आहे, 4 नुस्ख़ा क़ुरान जा लधा अथसि, पर थोरो काथों काथों सिट मिटियल अथसि। बर्तानिया मोकिलियो आहे, उहे सही करे ॾींदा। ये बयान तो करे, हेठों वावा था कर, पो ओडो जड़ी सही कुरान मुस्तफा दे नाज़िल थियो, उन जी तस्सीह वरी बर्तानिया कंदी। इन में इस्लाम हूंदो, अञा ॾिठो बि न है, अञा हिन ॾिठो बि न आहे, हथ में आयो बि न अथसि, अॻे ई खुली पियो। माना एॾो त इंतज़ार अथसि। पोछाची जॾहिं उहो ईंदो न, हे क़ुरान असां माण्हुनि खे मोटाए ॾींदासीं। जेको इहो अक़ीदो रखे, हे क़ुरान असां माण्हुनि खे मोटाए ॾींदासीं। असांजो ॿियो ईंदो, तव्हां खां थो पुछां, उहो मुस्लमान आहे? हाँ जोर सां मुस्लमान आहे, बाक़ी छा है, छा है, छा है, छा है? ऐं ख़बर अथव इहा मजलिस कंहिंजी? अहले सुन्नत जी। हाँ बा इहो चवण वारो केरु हो? ज़ाकिर हो मजलिसी हो, ऐं वॾो हुननि जे जमात जो उहिदेदार हुयो। उन इहा ॻाल्हि खोले नथी। मुस्लमानो कंहिं माण्हूअ खे पंहिंजे क़िस्मत ते ज़रा बि हया हुजे, एहसास हुजे, उहो इन हक़ीक़त खां पोइ शिया मज़हब क़बूल कंदो। जंहिं वटि हे क़ुरान सही न आहे, जेको ॿिए क़ुरान जो इंतज़ार थो करे। क़ुरान न आहे त इस्लाम न आहे, इस्लाम न आहे त मुसलमान भी ना है, त मोमिन भी ना है, बल्कि इन कुरान जो इनकारी काफिर आ, जेको सरे आम तो चवे। कुफर खुली पयो, दुनिया ॾिठो, राजन ॾिठो, वरी मथों छा तो चवे। अञा या असां ॻाल्हि कुझु लिकायूं था, सुनी ॿाहिरि कावड़जी न वञे। पादर जो भउ अथसि न। हाँ बा जेको हिन कुरान जे मुकाबले में ॿियो कुरान ज़ाहिर करे ऐं चवे मां ॿिए खे थो मञा, हे सुन्नी मुस्लमान उनखे पादर हणंदा न हणंदा। हाँ बा इहो ॿियो काॾों आयो? मुस्तफा ते त हे नाज़िल थियो, हो ॿियो काॾों आयो? 1400 साढा 1400 साल गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं ॿियो काथे हो? ॿियो काथे हो? माण्हू सवाल पुछंदा न पुछंदा। हाँ बा इन ॻाल्हि वाज़ जेको पाण थो हू करे। हिन महिल बि तव्हां
नेट तो घुराए दिसी सको था जंहिंखे एतबार न वे जैन जो इहो नज़रियो आहे त क़ुरान सही न आहे वो मुसलमान आहे मोमिन आहे। हाँ बा तो अल्लाह असांजे नस्लनि खे बि अहिड़े कुफर को पनाह अता फरमाए। आमीन चओ। पूरी इंसानियत के अल्लाह एड़े कुफर को बचाए। काफिर जो कुफर पंहिंजे ही ज़बान मां खुलियो या न खुलियो ये असांखे इल्जाम नथा हणो, ये असांखे फतवा नथा जारी कयो, हू पाण तो चवे असांजो ॿियो क़ुरान आहे, हे क़ुरान माण्हुनि खे मोटाए ॾींदासीं। मुस्लमान यादि रखो जे तव्हां बि हिन क़ुरान खे सचो मञो था त इहो ई क़ुरान अथव, नथा मञो तव्हांजी मर्ज़ी आहे। ॿिए क़ुरान आहे ई न आहे न ईंदो न अचणो न अची सके तो जेकरे को हथरात उठाईंदो ये उम्मत उठी पवंदी हिन क़ुरान जे करे। बे क़ुरान के न मञींदी हिन क़ुरान जे दुश्मन सां जेको ॿियो क़ुरान ज़ाहिर करे हिन खे कूड़ो करणु चाहींदो, छो त ॿियो ज़ाहिर ई तॾहिं थो करे न त हिन खे कूड़ो कयां। जेको ॿिए क़ुरान खे ज़ाहिर करे हिन खे कूड़ो करणु चाहींदो। मुसलमान जो बच्चो हिन क़ुरान ते जान ॾींदो, हे खून रेज़ी थींदियूं, हे बच्चा कुर्बान कंदा, हे औरतूं बेवाह करेंदा, हे मिल्कियतूं लुटाईंदा, हे मैदान ते ईंदा। जेको हिन क़ुरान जे मुकाबले में ॿिए क़ुरान खे मञे ऐं हिन खे कूड़ो चवे उन जे मैदान मुकाबले में मुसलमान ईंदा या न ईंदा? हाँ बा कुरान का मुनकिर, सिद्दीक का मुनकिर, फारूक का मुनकिर, उस्मान का मुनकिर, अली का मुनकिर, अम्मी आयशा का मुनकिर, मुआविया का मुनकिर, नारा सुन्नी। केतरा नारा सुनानी कुरान का मुनकिर, खत्म नबूवत का मुनकिर, अबू बकर सिद्दीक का मुनकर, उमर का मुनकर, अली का मुनकर, उस्मान का मुनकर, अम्मी आयशा का मुनकर। ये तव्हां सभिनी चयो काफ़िर आ काफ़िर आ काफ़िर आ काफ़िर। इहो तव्हांखे सुझे बि अथो या ईअं मिड़े उद ते चयो? हाँ बा हाँ माना तव्हांखे ख़बर आहे न इहो केरु आहे? वो पाण के अली जो हुबदार सदाईंदा। अली जो हुबदार थी हिन क़ुरान जो मुनकिर थी सके? हाँ बा हो चे तो अहल बैत मज़हब, अहल बैत मज़हब इहो आहे त क़ुरान कूड़ो आहे, ॿियो क़ुरान हूंदो ठहियो सही ऐं इहो तॾहिं हुन ठाहियो आहे, इल्ज़ाम लॻायो अहल बैत ते। हुन पंहिंजे सोच में सोचियो आहे त अली साईं खां वठी इमाम महदी ताईं 12 इमाम गुज़रिया आहिनि, उन माण्हुनि जे भव खां क़ुरान लिकायो। जेको अली साईं उन जे औलाद ते अहिड़ो कूड़ हणे त अली बि माण्हुनि जे भव खां क़ुरान लिकायो, उन जे औलाद बि क़ुरान लिकायो। 12 इमाम वटि क़ुरान आयो, उहो खणी गार में लिखी वियो आहे। हिन मुहर्रम में उन खे 1100 साल ऐं 85 साल गुज़री विया, अञा ज़ाहिर नथो थिए क़ुरान खणी लिखी वियो आहे। उहो नओं क़ुरान आणींदो जेको अली साईं ऐं अली जे औलाद ते अहिड़ो इल्ज़ाम लॻाए त उन्हनि क़ुरान लिकाए छॾियो। तव्हां को तो पुछां वो अली साईं अली जे औलाद जो हुबदार आया गद्दार? हाँ बा इहो मञी दड़ाया मुनकिर? हाँ बा इहो रहमत जे लायक या लानत जे लायक? तव्हां को तो पुछां अली साईं क़ुरान लिकाईंदो, हसन हुसैन साईं क़ुरान लिकाईंदा, ज़ैनुल आबिदीन क़ुरान लिकाईंदो, मोहम्मद बाक़िर जाफ़र क़ुरान लिकाईंदा न लिकाईंदा? 12 इमाम जे खणी गार में विया, 1100 साल गुज़री विया अथसि, हे 85 साल ॿिया बि हिन महरम ताईं गुज़री वियसि, अञा उहो अचे नथो। हे रड़ियूं था कनि पोयूं सदन सां अजल अल्लाह फर्जहू, अल्लाह हुन जे बंद थियल फर्ज खे खोले
खोले खोले ता रड़ियूं करे ता चवने अल्लाह से उनके जल्दी आणे ऐं एक बे के रड़ियूं करे ता चवने त दुआ कयो कि ज़ुहूर इमाम हो जाए, ये रोज रोज का किस्सा तमाम हो जाए। माना वो ईंदो त पोइ असां हिननि सां विढ़ंदासीं। जेको उनखे क़ुरान लिकाईंदड़ तो समझे ऐं इन क़ुरान जो मुनकिर तो समझे ऐं उनखे लिखियल तो समझे, क़ुरान लिखण लाइ न आयो आहे। जेको क़ुरान के लिकाईंदो आहे, क़ुरान में अल्लाह उन ते लानत कई आहे। अल्लाह सही फरमायो इन्नल लज़ीना यक्तुमून मा अंज़लना मिनल बय्यिनात वल हुदा मिन बाद मा बय्यनाहु लिन्नास फिल किताब। असां जेको किताब नाज़िल कयो आहे इन में जेके ॻाल्हियूं खोले खोले कयूं आहिनि, जेको इनखे लिकाईंदो उलाइक यलअनहुमुल्लाह, उन ते अल्लाह जी लानत आहे। जेको शख्स नऊज़ बिल्लाह चए थो त असांजे ॿारनि इमामनि सॼो क़ुरान लिकायो, हे ज़ालिम उनखे लानती करार थो ॾियणु चाहे। जेको अली साईं ऐं अलीअ जे औलाद जो गद्दार थी करे उन्हनि खे क़ुरान जे लिकाइण जो इल्ज़ाम लॻाए, इहो अञा मुस्लमान आहे। बाक़ी छा आहे, इहो काफ़िर पाण थो थिए, तव्हां था कयो। हा वाह, पाण थो थिए। ही पांचू ॻाल्हियूं न कयूं, जेके आहिनि जेके हो पाण कयूं अथनि उहे कयूं। इन हक़ीक़त जी ॿी कारगुज़ारी तव्हांखे ॿुधायां। अब्दुल्ला जरवार हिन जो वॾो पोप पादरी थी। अब्दुल्ला हिन इलाइक़े जो आहे, केतिरा सुञाणींदा हूंदा। हा वाह, ऐं चङी तरह सुञाणी हूंदा, चङी तरह सुञाणियो था नी। हा वाह, गुफ़्तार खे बि सुञाणियो, किरदार खे बि सुञाणियो, सभु ख़बर समझा। उन मुनाज़रे में वेठासीं, याद कयो ये ॻाल्हियूं। उन खां पुछा कई मुनाज़रे में ये ॻाल्हि संजीदगी सां कबी आहे, दलील सां कबी आहे। मुनाज़रो खिलाफत ते लिखियलो पने ते, खिलाफत मौज़ू आहे खिलाफत। हेठों लिखियलो खिलाफत साबित थींदी क़ुरान मजीद जे मुहकम आयात मां। ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सही हदीस मां खिलाफत साबित थी। बस इहो लिखियल। बाक़ी हू भी आयो, असां भी वियासीं, वेठासीं। हे पनो लिखियल आहे, हिननि पाण में दुर ने मुनाज़रो रखियो आहे। हाणे खिलाफत ते ॻाल्हायो। हाणे मूं हुन खां पुछा कई शिया मज़हब में नबी साईं जी सही हदीस छा खे चइबो आहे, छो त मुनाज़रे में आहे सही हदीस मां खिलाफत साबित थींदी। मां तो खां इन लाइ थो पुछां त तूं जॾहिं ॿुधाईंदे त हिन क़िस्म जी हदीस सही आहे, पोइ ॾिसबो त जेका हदीस पेश थिए थी इन क़िस्म जी आहे त मञबी, न आहे त न मञबी। मुनाज़रे में उसूल आहे न, अॻ में सही हदीस तव्हां वटि छा के चइबो आहे। मां सवाल कयो, अञा ताईं रिकॉर्ड बि आहे, लिखत बि आहे। सवाल क्यों मां शिया मज़हब में सही हदीस छा के चइबो आहे। उन चयो त असां जे शिया मज़हब में नबी साईं जी हदीस जेसी ताईं 12 इमामनि मां को इमाम न ॿुधाईंदो असां उन हदीस खे न मञींदासीं। इमाम खां सवा असां वटि 12 इमाम मासूम आहिनि, 12 इमामनि मां को इमाम रिवायत करे त उहा मञींदासीं, ऐं इमाम खां सवा ॿियो को रिवायत कंदो त असां उहा हदीस असां शिया मज़हब में सही न आहे। हाणे तव्हां खां थो पुछां, इमाम खां सवा ॿियो को रिवायत करे त शियो न मञींदो, उहो ॿियो केरु? सहाबी। ॿियो केरु? सहाबी। माना इमाम खां सवा ॿियो को सहाबी रिवायत कंदो त असां क़बूल न कंदासीं। मां इहो लिखियो, जेको चई लिखियो चई त लिखो, इन खां ॿियो लिखो, उहो हुन पाण लिखणा त इमाम खां हेठि जेको रावी हूंदो इहो शियो इस्ना अशरी हुजे। शियो इस्ना अशरी न हूंदो, वाक़फ़ी शियो हूंदो न मञींदासीं, गाली शियो हूंदो रिवायत न मञींदासीं, शश इमामी हूंदो रिवायत न मञींदासीं, हफ़्ते इमामी हूंदो, हश्ते इमामी हूंदो रिवायत न मञींदासीं, ऐं तफ़सील हूंदो क़ुरान उन रिवायत न मञींदासीं। खोले ॿुधाए त शियो इस्ना अशरी हूंदो, को रिवायत क़बूल कंदासीं। इमाम को हेठ रावी हुजे त शियो इस्ना अशरी हुजे, इन को सवाब ॿियो तोड़े शियो सदाए बि न मञींदासीं।
पुछो मां कुरान मजीद जे आयत जी तावील कंहिंजी मञींदो? तावील छा खे चइबो आहे? कुरान मजीद में के लफ़्ज़ हूंदा आहिनि, पोइ उन में चइबो आहे मुराद हीअ आहे, मुराद उनखे तावील चइबो आहे। चईंदो 12 इमामनि मां कंहिं इमाम जी तावील हूंदी त मञींदासीं, न त न मञी। तावील जो मिसाल ॿुधायो, कुरान मजीद में आहे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। हे उहो किताब आहे जंहिंमें को बि शक। वो किताब केड़ो आ तहां बुधायो? कुरान आनी। हां बा हां कुरान जो लफ्ज त कोने न, किताब आ। कुरान जो लफ्ज आयत में ना है, इने के चइबो तावील। त इन में मुराद कुरान आ। शिया मजहब में लिखियल आ जंहिं किताब में शक ना है वो अली आ। यो कुरान के मञण थियो? हां बा या तावील है न, इमाम तावील कई माना उन्हनि वटि कुरान में शक ना है, या आयत इन ला ना है, यो अली लाया। अली किताब दब कूड़ जातो है, इनके तावील चइबो आहे। मूं पुछो तावील कंहिंजी मञींदो? ये त कंहिं बे 12 इमामनि मां कंहिं इमाम जी तावील हूंदी त मञींदासीं, ॿिए जी न मञींदा। मां लिखियो अगलो सवाल पुछो मां त कंहिं आयत जे तफसीर जी जरूरत पवे त तफसीर कंहिंजो मञींदो? वरी बि चई 12 इमामनि मां कंहिं इमाम जो तफसीर हूंदो त मञींदासीं, न त न मञींदासीं। ठीक है हाने मुखे बियूं 4 ॻाल्हियूं मुझे बियूं लिखो जेका शिया मजहब जी तू रिवायत पेश कने उन जा सब रावी सिक्का ये भी तू साबित कने। हर एक रावी जो मजहब शिया इसना अशरिया हो बी गालिया यो भी तू साबित कने। टी गाल जै भी किताब के खणंदे उन में सनद लिखल होजे, सनद लिखल न हुंदी माने राविन जा नाला न हुंदा त वो किताब हथ में भी खण न दींदो मैं। जे मल इए जेन मा समझियो त नहजुल बलागा खो तो भजई उन में सनद कोने, हे उन को भजे पियो त उन में सनद कोने। मता उतां ॾेखारे अली से जो फरमाना जंहिंखे मुहाजिर ऐं अंसार खलीफो बणाईंदा आहिनि, उन खलीफे सां ऐं मुहाजिरनि अंसारनि सां अल्लाह राज़ी हूंदो आहे। इन्हनि जो मज़हब आहे त खलीफो अल्लाह बणाईंदो, अली से जो फरमाना त मुहाजिर ऐं अंसार बणाईंदा आहिनि। इन्हनि जो मज़हब जुदा थियो, अली जो फरमान जुदा ये थियो या न थियो? हिन खे भउ जो त मता उतां खोले किताब सनद न हुंदी न खणनी। चौथी जेका रिवायत इमाम खां हुजे सही हुजे, मुतबर किताब हुजे, सनद भी सही हुजे, पर जे कुरान जे खिलाफ न हुजे, कुरान जे खिलाफ हुंदी त असां न मञींदा। ची 4 लिख मां जो हे जेको मां पढ़ी बुधायो आ, हे जेको लिखियो आ इहो पढ़ी बुधाया, पोइ तुझे चैन खे भी ॾिसूं। हाणे मां पढ़ी बुधायो खिलाफत साबित थींदी कुरान में मुहकम आयात में, बियो नबी से जे सही हदीस में। शिया मजहब में सही हदीस छाखे चइबो आ? जेका इमाम खां हुजे, इमाम खां सवा ॿिए कंहिं खां बि रिवायत हूंदी सहाबी कोई न मञींदा। ऐं इमाम खां रिवायत जी आयत जी तावील इमाम बुधाए त मञींदा, न त न। ऐं आयत जो तफसीर इमाम बुधाईंदो त मञींदो, शियो मुनाज़िर न त न। हाणे मां इन खां पुछो त हिन लिखरायो आ त इमाम खां सवा हदीस न मञींदासीं, इमाम खां सवा कुरान जो तावील जी तावील न मञींदासीं, कुरान खां सवा इमाम खां सवा कुरान जो तफसीर बे जो न मञींदासीं। हाणे मुंहिंजो हिन खां सवाल आ त भला कुरान केड़ो मञींदा हो? कुरान कुरान केड़ो वो भी इमाम दे या ॿिया ॾियनि? सवाल समझो जॾहिं मां इहे चयोमांसि त इहे रड़ियूं निकिरी छा 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 इहे हुल खणी के हुल छो थो करे? सवाल आहे कुरान केड़ो मञींदे? हिते शोर करे हुल करे ऐं चवण लॻो त अहल बैत ॾींदा कुरान ऐं सहाबा ॾींदा कुरान, पहिरियों रसूल ॾिनो आहे। मां चयो जेको कुरान मौजूद असां वटि आहे इहो नबी से तोखे ॾिनो आहे, ॿुधा कंहिं ॾिनो आहे? कुरान कंहिंजो मञींदे? जे इमामनि जो मञींदे त उहो खणी आ, जे सहाबनि जो मञींदे त ॻाल्हि कर न। सवाल सही हुयो या न? जे इमामनि जो कुरान मञींदे ॿियनि जो न मञींदे त उहो खणी आ।
जे बेन जो मनी दे त चाओ त बेन जो मनी इन जवण में छाओ ओ समझियो त गाल जाहिर थी चुकी आ कि हुल खुली के हुल न कर याद रख ए जको तो उसूल लिख रहा है उते डीएसपी बैठो हो जंहिंजो नालो रहमतुल्लाह हो कौम जो गोलो हो उन गोले कौम दे उन मुनाज़रो रख रहा हो वो भी कतर शियो हो उन जे सामो उन जी औताक उन जी मजलिस उन जे सामो जरे उन या गाल कई इमाम को सवा हदीस न मनींदुम तावील न मनींदुम ए तफसीर न मनींदुम मां पुछो मां कुरान केड़ो मनींदे त कुरान मजल में टालर मटोल करण लगो मां पांजे दोस्तन को पुछो ही जो कुरान मजीद असां वट मौजूद आ यो कह दिनो आ कह जमा कयो आ उम्मत के कह दिनो आ सबनी चयो असां दल सहाबा दिनो आ ता को तो पुछा हे मौजूदा कुरान शिया मजहब जे इमाम ने लिखयो आया सहाबा लिखयो आ जोर से मिली करे पो मुंह नखे चयो जेको तो उसूल लिख रहा है त तू इमामन को सवा बे जी हदीस न तो मने तावील न तो मने तफसीर न तो मने त पो तो कुरान की मनी दे इन उसूल जे मुताबिक शियो कुरान जो मुनकिरा हिमा हिते न तो चवा ओडा वारी गाल तो क्या जेका उन जे सामो कयला ए वा रिकॉर्ड न बलते मौजूद है डीएसपी जे सामो कया जरे या गाल कई अल्लाह जे जात जो कसम हे वाड़ो थियो पो चवण लगो त हे इमामन ऐ साहब ने गडजी दिनो आ मां जो हिकड़ी रिवायत बुधा त इमाम ने साहब गडजी दिनो आ न पेश करे सकदे कतई न कर सकदे तू जे मजहब में लिखला अली सही कुरान लिखयो पर लिखाए छने औलाद के भी जी लिखाए जो जाहिर न कजो तो लिखाइंदे बारे इमाम उठायो 260 हिजरी को बारो इमाम तू जो मजहब तो चवे कुरान खड़ी गार में हले हो अजुडी ते जाहिर न थियो तू जदी कुरान तो रखे गार में इमाम वटे त खिलाफत का थो पढ़ने याद रख इन उसूल के मुताबिक वो तो रिकॉर्ड मुदी सको था मा जो पैर निकरी वी दई तू खुट्टी चुको ए गाल जाहिर थी चुको त जियो कुरान जो मुनकरा तू गार में कुरान तो रखे त खिलाफत का थो साबित करने जदी तो चयो त हे कुरान इमाम ने अहल बैतन गदजी दिनो आ मां चमास हिकड़ी रिवायत पेश कर त इते जो इते तोखे 5 रुपया इनाम न्या अल्लाह जो जात जो कसम 5 रुपया इनाम न वतई खंड ते समीप अन्या छक छुबो रहो त शियो हिन कुरान के मनीदो आ छक छुबो रहो या मो साम सुगा जो रिकॉर्ड मौजूद आ आडियो रिकॉर्ड हर कोई बुधी सके तो उन दे हाड़े जो खंड ते किरयो आ अज दी ताई किरयल आया न हां साईं मां मरे जे सामो अचे नथो अची सके अचण जी जुरत भी नथस याद रखो मुसलमानो पांची जिंदगी जो खैर बुरो इस्लाम के समझो पराए डटे ते न लगो इस्लाम सच्चो दीन आ अल्लाह जे फजल सा अल्लाह साईं दिनो आ साईं जन चियान नाराए तकबीर नाराए तकबीर तेरा शेर मेरा शेर तेरा शेर मेरा शेर जुर्रतो बहादुरी हजरत अल्लामा साईं सनाउल्लाह हैदरी साहब दुरूद शरीफ मोहब्बत अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैत अजमईन बिरहमतिक या जैवट कुरान ना उन वट इस्लाम जोर से अल्लाह पाक मुस्तफा साईं के खातमुन नबीन बनायो क़यामत ताईं मुस्तफा जो फैज़ हलंदो यकीन आहे या न हां बा जॾहिं सोने मुस्तफा जो फैज़ क़यामत ताईं हलंदो मुस्तफा खातमुन नबीन त पोइ मुस्तफा जे फैज़ सां जेके कामयाब थिया उहे केर हा केर हा सहाबा जो नालो एड़ो खणो दुश्मन के निंड में भी शिरक अचन ऐं मजण ते मजबूर थे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्मे नबूवत जे करे जेका जमात कामयाब थी उहे केर हा जोर सां इतो खां अॻिते तव्हांखे साईं ॿुधाईंदो आख़िर दावा